नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं ख़बर अवां खे ॾियूं टंडोल हियार मां, जिते उस्मान शाहड़ी हाई स्कूल में फर्नीचर जी खोट सबबि शागिर्दनि खे पट ते विहारे इम्तिहान वरितो वियो, जंहिं बाद शहरियुनि ऐं शागिर्दनि जे वारसनि तालीम खाते ते तनक़ीद कंदे चयो आहे त सख़्त गर्मी में ॿारनि खां हेठि पट ते विहारे इम्तिहान वरितो वियो आहे। टंडोल हियार मां अवां खे ॿुधायां पिया नाज़रीन, हाई स्कूल में फर्नीचर जी खोट सबबि शागिर्दनि खे पट ते विहारे इम्तिहान वरितो वियो। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था नियाज़ ख़ासखेली खां। जी नियाज़ ख़ासखेली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ज़िले टंडोलिया जे तालीम खाते जो कारनामो अॼु ज़ाहिर थियो आहे। तालके झंडोमरी जी यूसी उस्मान शाहड़ी में मुल्क जे मासूम महिमारनि खे पट ते विहारे साल 2021 जो सालियानो इम्तिहान वरितो पियो वञे, जॾहिं त मज़कूरा स्कूल जो फर्नीचर स्कूल में क़ाइम एहसास प्रोग्राम सेंटरनि वारनि हवाले इंतिज़ामिया गोर निंड सुतल आहे। हाई स्कूल जा ॿारड़ा सालियाने इम्तिहान दौरान फर्नीचर न हुअण करे हिन मोतमार सख़्त गर्मी सबबि पट ते वेही इम्तिहान ॾियण ते मजबूर आहिनि, जॾहिं त बिजली जी डिघी लोड शेडिंग सबबि इम्तिहान ॾींदे 4 शागिर्द आफ़ताब, मुर्तज़ा, आमिर, इसरार बेहोश थी विया आहिनि। तालीम खाते टंडोलिया जे अख्तियारनि इम्तिहान दौरान 2 शागिर्दनि खे फर्नीचर मुहैया न करे सघिया। इन सिलसिले में शागिर्दनि जे वालिदैन कासिम हुसैन, गुलाम हुसैन ऐं ॿियनि स्कूल इंतिज़ामिया तोड़े तालीम खाते जी सिधी तनक़ीद कंदे चयो त असांजे ॿारनि खे सख़्त गर्मी में पट ते विहारे पेपर ॾियारे पिया वञनि। इंतिज़ामिया नोटिस वठे, जॾहिं ॿिए पासे स्कूल जे उस्ताद ज़ुल्फ़िकार आकलाणी, इक़बाल मिर्जत, मुस्तफ़ा सोलंगी राब्ते करण ते ॿुधाए त ॿारनि जे वेहण लाइ फर्नीचर घटि आहे, तंहिं करे मजबूरन पट ते विहारे इम्तिहान वरितो पियो वञे। जॾहिं त वारसनि चयो त जेकॾहिं असांजे ॿारनि खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार एजुकेशन वारा हूंदा। जेकॾहिं फर्नीचर जी खोट हुई त पोइ कंहिंजी चवण ते स्कूल जो फर्नीचर एहसास किफ़ालत सेंटर वारनि खे ॾिनो वियो। ठीकु आहे, महिरबानी अवां जी नियाज़ ख़ासखेली तफ़सील ॾियण लाइ। दरिया खान मरी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जो आज़ार वधणु लॻो आहे। ॻोठु घराम शहर में मासूम ॿारड़ी अज़रा शर खे डॉक्टर्स पारां उरड़ी जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, दरिया खान मरी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जो आज़ार वधणु लॻो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। हफ़ीज़ पल असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हफ़ीज़ पल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, दरिया खान मरी ऐं आसपास वारनि इलाइक़नि में उरड़ी जो आज़ार वधियो आहे। दरिया खान मरी भरिसां ॻोठु गोरान शहर में मासूम ॿारड़ी अज़रा शर खे डॉक्टरनि पारां उरड़ी जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे, जॾहिं त अलीजा जी आज़म पल शायान पुत्र मोहम्मद यूसुफ, ॻोठु घणी बख़्श चन्ना जे रवासी अब्दुल रहमान पुत्र मोहम्मद हुसैन चन्ना के तौर पिणु उरड़ी जो मर्ज़ ज़ाहिर थी वियो। इलाइक़े वासी में चवणु आहे त दरिया खान मरी तोड़े आसपास वारनि इलाइक़नि में उरड़ी जो मर्ज़ वधी वियो आहे। सिहत खाते पारां उरड़ी में मुब्तला मरीज़नि जी हिन महिल ताईं का बि सार न आहे। वधीक इलाइक़े वासियुनि सिहत खाते जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर इलाइक़े में डॉक्टरनि जी टीम मोकिले उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला मासूम ॿारनि जो इलाज कराए संदनि ज़िंदगी बचाई वञे। जी महिरबानी अवां जी हफ़ीज़ पल तफ़सील ॾियण लाइ। सोबुदरो अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टर्स जी खोट ख़िलाफ़ मरीज़नि जे एहतजाज जी कवरेज दौरान सवाल करण ते MS मोहम्मद अज़ीम अब्बासी टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे रिपोर्टर मथां मछरजी पियो। मोबाइल फ़ोन फुरे खेसि 2 कलाकनि ताईं ऑफिस में बंदि करे छॾियो। MS जी बद इख़लाक़ी ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पारां एहतजाज बि कयो वियो। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, सोबुदरो अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टर्स जी खोट ख़िलाफ़ मरीज़नि जे एहतजाज जी कवरेज दौरान सवाल करण ते MS मोहम्मद अज़ीम अब्बासी टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे रिपोर्टर मथां मछरजी पियो। मोबाइल फ़ोन फुरे खेसि 2 कलाकनि ताईं ऑफिस में बंदि करे छॾियो। इन जा तफ़सील मालूम कयूं था फ़ज़ल मोहम्मद मंगी खां। जी फ़ज़ल मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु RHC सोबुदरो में दवाउनि जे लाइ आयल मरीज़नि अस्पताल अमले ख़िलाफ़ एहतजाज कयो। मां एहतजाज जी कवरेज लाइ जॾहिं अस्पताल पहुतुसि त उते मौजूदु शहरियुनि ख़ादिम हुसैन चन्ना, मिस्किन चन्ना, अली बख्श ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 10:30 टाइम थी वियो आहे, हिन वक़्त ताईं डॉक्टर ड्यूटी ते न आया आहिनि। MS मोहम्मद अज़ीम अब्बासी ऑफिस जो दर बंदि करे वेठो आहे। उन वटि वञूं था त हू चवे थो त मां MS आहियां, मुंहिंजो कमु आहे त मां अस्पताल जा इंतिज़ाम संभालियां ऐं मुंहिंजो कमु न आहे त मां मरीज़नि खे चेक कयां ऐं ईंदड़ मरीज़नि खे डिस्पेंसर चेकअप करे दवा ॾेई रहिया आहिनि। जॾहिं MS खां मौक़ो वठण लाइ उनजे ऑफिस में वियासीं त हुन मरीज़नि खां बदतमीज़ी कई। मूं हुन खां हिकु सुवालु कयो त
पूरे मुल्क में 28 डॉक्टरनि खिलाफ़ वठपकड़ लगी पई आहे। अवां पाण मरीज़ ॾिसण बजाए उन्हनि खे इलाज लाइ डिस्पेंसरी ॾांहुं मोकिले रहिया आहियो। जेकॾहिं उनखे में कंहिं इंसानी जान खे नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? उन ते MS नंबर जी पियो, पंहिंजी सीट तां उथी कैमरा ऐं मोबाइल फ़ोन फुर करे छॾिया ऐं नाज़िब जुमिला ॻाल्हाए हैरा सां कंदो रहियो। ऑफिस जो दर बंदि करे 2 कलाकनि ताईं मूंखे ऑफिस में यरगमाल बणाए छॾियो। सोबोदरो थाणे जी पुलिस घुराए गिरफ़्तार कराइण जूं ऐं केस दाख़िल करण जी धमकियूं ॾींदो रहियो। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं अहिड़ो इतलाउ प्रेस क्लब सोबोदरो जे साथियुनि खे मिलियो त उन्हनि में इस्पताल पहुची SHO सोबोदरो सिकंदर सूमरो जी मौजूदगीअ में MS ऑफिस जा दर खोले ऐं मूंखे आज़ादु करायो। ॿिए तरफ़ सोबोदरो प्रेस क्लब ते ख़ासि एहतजाज कंदे MS खिलाफ़ नारेबाज़ी कंदे चयो साहस जो दुश्मन MS मोहम्मद अज़ीम खे हटायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। जी महिरबानी अवां जी। फज़ल मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद के लतीफ़ाबाद में अणॼातल जवाबदारनि पारां डिग्री कॉलेज प्रोफेसर रईस शेख के घर में धाड़ो हयो वियो। घर धणी जो चवणु आहे त 3 जवाबदार घर भातियुनि खे यग़माल बणाए रोक रक़म 5 तोला सोन 7 लाख रुपयनि जा सर्टिफिकेट ऐं ॿियो सामान भी ॿुहारे विया आहिनि। हैदराबाद में इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूद है। जी इम्तियाज़ खोसो। बिल्कुल ताहिरा, हैदराबाद में फुलुट ऐं चोरी जूं वारदातूं घटिजी न आहिनि सघियूं। अॼु ॾींहुं ॾिठे जो लतीफ़ाबाद जो नंबर 10 जो इलाइक़ो आहे बिस्मिल्ला सिटी, उते बि बंगले नंबर 4 मां ॿुधाए पियो वञे त अणॼातल 3 फोरू ॾींहुं ॾिठे जो मातली डिग्री कॉलेज जो प्रोफेसर आहे रईस शेख, उनजे घरां धाड़ो हणी फरार थी विया आहिनि। बी सेक्शन थाणे जी पुलिस सां असांजी ॻाल्हि थी आहे। उनजो चवणु आहे त 3 अणॼातल फोरू प्रोफेसर रईस शेख जे घर में दाख़िल थिया, जिते उन्हनि उनजी न्याणी ऐं वालदा खे यरगमाल बणाए अलमारी में पियल 5 लाख रुपया रोक रक़म 7 लाख रुपयनि जा सेविंग सर्टिफिकेट ऐं 5 तोला सोन फुर कयो ऐं फरार थी विया। पुलिस जो चवणु आहे त वाक़े खां पोइ उते जेके इब्तिदाई तौर ते शायदियूं गॾिकारियूं हुजनि थियूं उहे उन्हनि गॾु कयूं आहिनि, जॾहिं त उतां जेकी CCTV फुटेज लॻल आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि जी रिकॉर्डिंग बि चेक कई पई वञे त जीअं फोरन जी सुञाणप थी सघे। ॿुधाए पियो वञे त मुतासिर प्रोफेसर रईस शेख जेको आहे मातली डिग्री कॉलेज में प्रोफेसर आहे, उहो पंहिंजी जो ड्यूटी ते वियल हो। उनजे गैर मौजूदगी में अणॼातल फोर उनजे घर में धाड़ो आयो आहे। उनखां पोइ पुलिस शाम जो उनजी फरियाद ते इब्तिदाई रिपोर्ट दाख़िल करे छॾी आहे, पर अञा ताईं वाक़े में मुलविस जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हैदराबाद में जेतोणीक पुलिस पारां हादसे फार्मूलो बि शुरू कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते 3 खां वधीक फोर ज़ख़्मी कया विया हुआ मुबैना मुक़ाबलनि में, पर तंहिं बावजूदि अञा ताईं फुलुट जा जेके वाक़िया आहिनि उहे रुकिजी न आहिनि सघिया। जी ताहिरा। महिरबानी अवां जी। इम्तियाज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। कुंडरी में हज़ारें एकड़नि ते बीठल मिर्चनि जो फसल सुकड़ी जो शिकार थी वियो। आबादगारनि जो चवणु आहे त ॿिज भाण ऐं दवाऊं नकली हुजण सबबि फसल सुकेड़े जो शिकार थियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अनिल कुमार। जी बिल्कुल नाज़रीन, ज़रायत के हवाले से मशहूर एशिया की सब का वही मिर्च मंडी की हैसियत रखंदड़ तालके कुंडरी में इन वक्त हज़ार एकड़न से जेका मिर्चन की पोखाई थी है। मिर्चन की पोखाई तो थी है, पर गर्मी की शिदत तमाम घनी हुअण के करे जेका बरसातूं न पवण ऐं जाली ऐं गैर मयारी दवाउनि जे विकिरे सरियाम विकिरे सबब मिर्चन की जेका पोखाई है वह बेहतर न थी सकी है। इन हवाले से असां कुंडरी आबादगारन आर्यन ऐं ज़रई माहिरीन से ॻाल्हि कंदासीं त हू छा था चवनि ऐं कहिड़ा कारण जेको मिर्च हिन वक़्तु अहिड़ो सूकेड़े जो शिकार थी विया आहिनि। असल में मुझे वाह है इन वक्त जेके गर्मी टेम्परेचर तव्हां ॾिसो पिया इन में मिर्चन जी सूरत हाल सर्वाइव करण ॾाढो मुश्किल है। असांजे टेल जा एरियाज़ आहिनि ऐं हिते बासर माण्हू वाटर पाइप तोड़े हेठि जेके टेल जूं शाखूं आहिनि उन ते पाणी कोन थो पहुचे। इन जे लाइ असांजी गुज़ारिश आहे त हुकूमत इन लाइ जेके पाणी चोरी ऐं पाणी जा जेके वट टुटनि था इन्हनि खे रोकथाम करे। ऐं ॿी त कुदरती जेको सिस्टम आहे हिन महीने में बारिशूं पइजी वेंदियूं, अञा ताईं बारिशूं कोन पइजी वियूं आहिनि। अंदाज़ो इहो लॻे पियो त हिन साल जेको मिर्च जी आबादी जेका क्रॉप लहंदी सा इलाही घटि लहंदी। 15 पानी है, वो भी पानी कम आ रहा है हमारे पास। जो फसल की पिछले साल से कम पैदावार है और अच्छी क्वालिटी की दवाई भी नहीं मिल रही, पानी भी कम मिल रहा है, तो जिम्मेदार भाई किधर जाएंगे आप? बारिशें वगैरह बारिशें भी नहीं हो रही अपने पास। अच्छा, तो आप कुछ ना कुछ तो आज ही कुछ करके देना हमारे को, पानी तो बढ़ा के देना। मिर्चन जी है सूरत हाल तमाम ख़राब है। मिर्च तो मना पुड़ियुनि ते लिखियलु हूंदो आहे त मना 30 खां 30 सेंटीग्रेड आहे। अगरि 30 खां 30 सेंटीग्रेड गर्मी जो पद हूंदो आहे पोइ बि मना मिर्च मना सही कोन जो ॿिज में 2 नंबरी आहे। ऐं ॿिज जी पुड़ी जेका आहे तमामु महांगी थी वई आहे। अॻे हूंदी 800 850 900 रुपए जी, हींअर आहे ॿिज जा रेट बि हाई थी विया आहिनि। मना 1800 खां 2000 रुपए ताईं पुड़ी आहे
ज़मींदार वीचारो में कुसिजे पियो, हारिब में कुसिजे पियो, जेके नुमाइंदा आहिनि ॿुधी विया उहे कमाइनि पिया। तयार थिया आहिनि न? तयार थियनि कोन था, पाणी लॻे कोन थो सही, नको दवाऊं सही लॻनि थियूं। असीं त गुॾी कटे कटे मरी विया, नको बरसाति थी वई, न त बरसाति थी वई अञा मिर्च थियनि, पाणी बि कोन आहे एतिरो, पाणी अचे थो 15 ॾींहंनि खां पोइ, हू बि मिर्च तर तर में लॻे थो, फुल लॻे कोन थो। ऐं बीमारियूं मिर्चनि में मूड़ वग़ैरह आहे ऐं एॾो ई आहे, बरसातियूं पवनि कोन थियूं, बनी तमामु माना सोकड़े में आहे, पाणी बि घटि अचे थो, एकियूं पाणी अचे थो, भाण जेको आहे सो बि माना सही नमूने जेको अॻे ईंदो उहो भाण कोन थो अचे, हींअर भाण आहे उन्हनि में बि फ़र्क़ु आहे, ॿिज में फ़र्क़ु आहे। पर पाणी घटि आहे, दवाऊं 2 नंबर आहिनि, भाण मज़े वारो कोन्हे, 2 नंबर मिले थो, बरसाति पयूं कोन्हे, गर्माश जाम आहे, हिनजे करे मिर्च थिया कोन्हे, किथे किथे दाणो आहे, मिर्चनि जो हाल कोन्हे, फसल कोन्हे मज़ो अहिड़ो, नुक़सान आहे जाम, हिनमें फसल मिर्च जाम अध खां वधीक सड़ी विया आहिनि। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां कुंडरी आबादगारनि ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त गुज़िरियल साल हिन टाइम जेका बरसातूं सुठियूं पवंदियूं हुयूं त जेका असांजा मिर्च जो फसल आहे उहो सुठो तयारु थींदो, पर हिन साल बरसातूं घटि पवण करे हिकु त पाणी जी जेका विरासत आहे उहा बहितर न आहे, 15 जेको वाराबंदी 15 वाराबंदी आहे, उनजे करे मिर्चनि खे पाणी बि सही नथो मिले, गर्मी जी शिदत जेका आहे उहा तमामु घणी आहे, मिर्च जेके आहिनि उहे गर्मी शिदत उनजी कुवत बर्दाश्त नथी करे, ऐं जेके आबादगार आहिनि उन्हनि जी वधीक बेचैनी आहे ऐं परेशानियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन अशोक मेघवार सां गॾु अनिल कुमार मकवाणा, टाइम। अनिल कुमार जी रिपोर्ट अवां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अवां खे ॿुधायूं गाजी खुआवड़ भरिसां जानराही रोड ते 33 लख जी लागत सां ठहंदड़ पुल जो अॾावती कमु ठेकेदार अध में छॾे गुम थी वियो आहे। सिम नाले में पाणी हुअण करे इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। गाजी खुआवड़ मां टाइम न्यूज़ जी रिपोर्टर मुदसर खुआवड़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुदसर खुआवड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, गाजी खुआवड़ जानराही रोड ते 33 लखनि जी लागत सां ठहंदड़ 40 आरडी वटां जानराही पुल जो कमु ठेकेदार अध में छॾे भॼी वियो आहे, जॾहिं त सिम नाले में वॾो पाणी हुजण करे इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ में आहिनि। केतिरनि ई ॻोठाणनि जो अचण वञणु जेको आहे मुश्किल बणिजी वियो आहे। अहिड़ी सूरत हाल ते ॻोठाणनि मोहम्मद रमज़ान बुरई, मोहम्मद मिठल भट्टी, सिकंदर भट्टी, बशीर भट्टी, अलीगुल चांडियो ऐं ॿियनि टाइम न्यूज़ खे ॿुधायो त ठेकेदार 1 महीने खां वठी पुल आहे जेको आहे गाइब थी वियो आहे, जॾहिं त अच वञ में सख़्त तकलीफ़ थिए थी, पर ठेकेदार पुल ठहण लाइ तयारु न आहे। जॾहिं त पुल न ठहण करे असां दूराऊं पंधु करे गाजी खुआवड़ पहुचण ते मजबूर आहियूं। हिन DC कंबर ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त जानराही पुल जो कमु मुकमल कराए बेचैनी ख़तमु कई वञे। जी त महिरबानी अवां जी मुदसर खुआवड़ तफ़सील ॾियण लाइ। मुलाक़ातियार वेझो ॻोठ जनहाण सूमरो में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर ते कटौती करण जे इल्ज़ाम हेठि पुलिस 3 एजेंट्स खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार उर्समला अब्दुल हमीद ते केस दाख़िल कयो वियो। ज़रियनि मूजिबि हिकु जवाबदार नूर अहमद सूमरो खे सियासी बासरनि जी मुदाख़लत ते आज़ादु कयो वियो आहे। मूंखे ॿुधाइनि पिया मुलाक़ातियार वेझो ॻोठ जनहाण सूमरो में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर ते कटौती करण जे इल्ज़ाम हेठि पुलिस 3 एजेंट्स खे गिरफ़्तार करे वरितो। उन खां पोइ नाज़रीन अवां खे ॿुधायूं नौशरो फ़िरोज़ वेझो ॻोठाणनि पारां बासरनि जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ॻोठ नवाब ख़ान लगारी वासिन दाहींदे चयो त जवाबदारनि 2 बकरियूं चोरी कयूं, जंहिंजो फ़ैसिलो बि थियो। जवाबदारनि ॾंड भरण बदिरां असां ख़िलाफ़ घर खे बाहि ऐं ज़मीन ते कब्ज़े जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। नौशरो फ़िरोज़ मां ज़ाहिद राजपर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ाहिद राजपर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नौशरो यूनियन कासल नूरपुर जे ॻोठ आहे नवाब लिगारी जे ॻोठाणे पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त इलाइक़े में बदअमनी वधी वई आहे। चोरनि पारां बकरियूं चोरी कई वियूं ऐं जंहिंजो फ़ैसिलो पिणु कयो वियो, ॾोह साबित थियो, पर उन बावजूदि बि ॾोह भरण बजाए ऐं जेको आहे घर खे बाहि ॾेई ऐं जेको आहे बासर माण्हुनि जे ख़िलाफ़ जेके इलाइक़े जा चङा मुड़ुस आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ ग़लति प्रवण करे रहिया आहिनि, जंहिं सभु चयो त इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं बासर माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी महिरबानी अवां जी ज़ाहिद राजपर तफ़सील ॾियण लाइ। पनो आखिल वेझो 2 हफ़्ता अॻु ट्रॉलर जे टक्कर में फ़ौत थियल नौजवान सुभान जतोई जे वारसनि सांगी थाणे आरो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सनन चवण हो त हादसे बाद ट्रॉलर ड्राइवर के पकड़े पुलिस हवाले कयो, पर पुलिस रिश्वत एवज़ खेस आज़ाद करे छॾियो आहे। पनो आखिल मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर बरकत झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी बरकत झंडीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि?
जी बिल्कुल पन्नो आकिल लॻ सांगी थाणे जी हद में क़ौमी शाहरा वटि 2 हफ़्ता अॻु नौजवान सुभान जतोई ट्रालर जे टकर में फौत थी वियो, जंहिंखां पोइ इलाइक़े वासियुनि ऐं उन जे वारसनि जी दाउनि ते मोटरवे पुलिस उन ट्रालर खे हिरासत में वठी हिकिड़ो ड्राइवर बि गिरफ़्तार कयो। उन जवाबदार खे छॾण ऐं उन जी जॻह ते ॿिए ट्रालर खे हिरासत में वठी केस में नामज़द करण ख़िलाफ़ जेको फौती सुभान जतोई आहे उन जे वारसनि सांगी थाणे जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणा धरणो हणी पिणु वेही रहिया थाणे जे आॾो। उते मुज़ाहिरे जे दौरान फौती नौजवान सुभान जतोई जे वालिद अब्दुल हक जतोई, मोहम्मद अफ़ज़ल, ज़ुबैर अहमद ऐं ॿियनि इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो त 2 हफ़्ता अॻु तेज़ रफ़्तार ट्रालर ड्राइवर जी ग़फ़लत सबबि संदन नौजवान सुभान जतोई फौत थी वियो, जंहिंखां पोइ उन्हनि हद जे थाणे सांगी सां राब्तो कयो ऐं उते उन जवाबदार खे गिरफ़्तार पिणु करायो वियो ऐं साॻियो ई ट्रालर पिणु पुलिस खे हिरासत में वठायो वियो, जंहिंखां पोइ ॻोठाणनि इहो इल्ज़ाम लॻायो आहे त उतां सांगी थाणे जी पुलिस उन असुल जवाबदार खे छॾे उन जी जॻह ते ॿिए कंहिंखे थाणे ते विहारे छॾियो आहे, जॾहिं त जेको ट्रालर हुयो उहो पिणु नंबर प्लेट वारो छॾे करे बिना नंबर प्लेट वारे ट्रालर खे हिन वक़्तु पुलिस बीहारे छॾियो आहे। मुज़ाहिरीन ख़ासि करे नौजवान जे वालिद अब्दुल हक जतोई इहो इल्ज़ाम लॻायो त हादसे खां पोइ हुननि शराब सां भरियल हुयो इहो ट्रालर जेको हुननि पकिड़े पुलिस जे हवाले कयो, जंहिंखे पुलिस रिश्वत एवज़ वञण जी इजाज़त ॾेई छॾी आहे ऐं उहो हिन वक़्तु पुलिस जी हिरासत में न आहे। मुज़ाहिरीन जो इहो बि चवणु हुयो त पुलिस इन मामले खे लहमती करणु चाहे थी, छो जो जेको ट्रालर ड्राइवर आहे या जेको ट्रालर आहे उहो कंहिं बाअसर जो आहे। इन हवाले सां मुज़ाहिरीन इहो बि मुतालबो कयो आहे त इन मामले जी आला सतह ते जांच कराए। ठीकु आहे, महिरबानी अवां जी बरकत झंडीर तफ़सील ॼाणण लाइ। ठटो वेझो फ़कीर ॻोठ में टिकटॉक जे शौक़ नौजवान खे ज़ख़्मी करे छॾियो। नौजवान खीमू चौहान वाह तां टपो ॾियण दौरान टिकटॉक ठाहींदे ॼंघ में धक लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्माइल मेमण खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी इस्माइल मेमण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुलु ठटे वेझो फ़कीर ॻोठ वासी टिकटॉक शौक़ीन नौजवान खमू चवाण पंहिंजे ॻोठ वेझो पकी शाख तां टुपो ॾेई टिकटॉक ठाहींदे ॼंघ में धक लॻण करे सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल इस्पताल ठटो मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान टिकटॉक ठाहिण वारी वाह तां टुपे ॾियण वारी ॼंघ में धक लॻण वारी पुण ठाहियल टिकटॉक वीडियो वायरल करे छॾी आहे। जी महिरबानी अवां जी इस्माइल मेमण तफ़सील ॼाणण लाइ। दड़ो वेझो ॻोठ में पुरस्कार बीमारी विघे चौपायो माल मरण लॻो आहे। भाॻियनि जो चवणु आहे त अलाए कहिड़ी बीमारी विघे चौपायो माल मरी रहियो आहे। हुकूमत नोटिस वठी डॉक्टर्स जी टीम जोड़े जाइज़ो वठे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हबीबुल्लाह मेमण। नाज़रीन, दड़ो लॻो ॻोठ वॾेरो मामू खॾो में पिया आहियूं, जिते चौपाए माल में पुरस्कार बीमारी सबबि केतिरो ई माल इन जो मरी वियो आहे ऐं इन ॻोठ में पिया आहियूं। अचो त हितां जे ॻोठाणनि खां पुछूं था त हिननि जो उन हवाले सां छा चवणु आहे। सती माड़ो न को केरु असांजे बच्चनि जो गुज़र ई इन कंदा आहियूं। असांजो सभु माल जेको आहे सॼो वथाण सो असांजो पियो आहे, असीं इन मां गुज़र कंदासीं। असांजा बच्चा 10 किलो खीर खणी वेंदा, 15 किलो उन मां अटो आणींदा, खंडु चांहि। असांजा बच्चा कालो का काठ ते वेठा आहिनि। असां ज़ुल्म थी वियो आहे, असां नाक थी वियासीं। सभु बच्चा असांजा तड़पनि पिया, रुअण पियासीं। मायूं चेल ॿधो ग़रीबनि जो माल असां हुन मां गुज़र करी असांजा नंढड़ा बच्चा असांजा केॾांहुं वञनि। इहे मिड़ंदी हुन मां किलो अटे जो आणींदा हुआ, सेसां जो खींदा हुआ। बच्चा हज़ारा खंडु चांहि न मां ईंदी। असां लाइ केरु बि कोन पहुतो आहे, असांजे लाइ केर बि मदद न कई आहे। असांजो जेको माल आहे डॉक्टर साहिबु जेको ॿुधाए पियो त हिन में जेको सो ज़हरबाज़ी आहे। असीं इहो चवण था चाहियूं त कोन्हे। जेको 500-700 ढोर आहिनि तक़रीबन में अवां बि वीडियो ते भरियो आहे। जेको हीउ वठाण जेको हिन में जेको सो चवनि था त ज़हरबाज़ी आहे, उहो गाह जेको ज़मीन जो गाह आहे या सुको भूसो आहे, उहो सभिनि मालनि ते इस्तेमालु थियो आहे। असल में जे सिम्टम्स ऐं कंडीशन जेके ढोरनि जा असां ॾिठा आहिनि तक़रीबन असांखे पॉइज़न थो लॻे, फूड पॉइज़न। उन में असां कल्ह खां अची उन्हनि जो ट्रीटमेंट कयो आहे, मुख़्तलिफ़ सुयूं आयूं आहिनि ऐं इलाजु कयो आहे। बरक़ त असांजे डॉक्टर मुंहिंजो एसे आहे, बरक़ पितो ऐं पितो ॿई पिता आहियूं। कल्ह वारी ट्रीटमेंट करियूं आहे, पर कुझु ढोरनि में एक्सपायर थिया आहिनि ऐं असां मथे लिखी छॾियो आहे। जेको असांजे डिप्टी डायरेक्टर खे असां चई छॾियो, हुन लेटर बि कढी छॾियो आहे। CVDL जी टीम इंशाल्लाह शाम ताईं पुॼी ईंदी। कल्ह खां वठी असांजूं 3-4 मयूं को बि डॉक्टर को बि माण्हू हुते असां न पहुतो आहे।
असांजो सॼो वथाण माल जो ख़तमु थी वियो आहे। असां बचनि जो उन खीर मां असीं गुज़र करियूं, असांजो माल सभु मरी सभु ख़तमु थी वियो आहे। अञा 8-10 ढोर माल असांजा झलिया पिया आहिनि। को बि डॉक्टर असां का बि टीम असां वटि पहुती न आहे। पर वीचारो रड़ियूं करे बीह रहियो, डॉक्टर को बि कोन आयो। इन जो नौकरीअ ते गुज़र माल थियनि ऐं सोची बाज़ार जेका का पुॼे मदद सां नथा करियो मुंहिंजे पोटे सां। इहो हाणे ड्यूटीअ में पाए डॉक्टरनि वटि, पर असां वटि केरु कोन आयो। माल असांजो करियूं खीर ते गुज़र कंदा आहियूं, ॿियो को असांजो चारो कोन्हे। डॉक्टर अचण लाइ को तयारु कोन्हे, जेको अचे सो पैसा वठी मरी साईं वही असां वथाण ख़ाली थी रहियो आहे। हिते को सरकारी डॉक्टर या को वॾो आदेदार असां अञा ताईं न पहुतो आहे। 3-4 ॾींहं थिया असांजो 5-6 महीनूं सुवाऊं ढुकियूं सभु मुंहिंजो ढुकियूं असां हिते ढकियूं पिया, हीअ कूं पिया, हींअर बि कूं पिया, ॾिसो पिया ही सॼी दुनिया बीठी आहे। अञा बि को सरकारी डॉक्टर असांजो न पहुतो आहे। नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि भाॻियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी असांजो माल पुरसरार बीमारी में मरी रहियो आहे। लखूं रुपयनि जो असांजो नुक़सानु थी रहियो आहे, पर अञा ताईं का बि टीम अची असांजे हिन माल खे बचायो न आहे। हिन तरफ़ ध्यानु ॾिए जीअं हिन ग़रीबनि जो माल मरण खां बची सघे। कैमरामैन समीउल्लाह मेमन सां गॾु हबीबुल्लाह मेमन, टाइम न्यूज़। हबीबुल्लाह मेमन जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं मलीर में सोलंकी स्टॉप जे रहवासियुनि घर ते कब्ज़े ऐं पुलिस जे सब इंस्पेक्टर जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। संदन चवणु हो त इंस्पेक्टर नसीर अहमद सोलंकी घर ते कब्ज़ो करण लाइ पुलिस जी मदद सां अली शेर डोमकी खे गिरफ़्तार करे छॾियो। संदसि आज़ादी लाइ 1 लख रुपया घुरियो, जंहिंखां पोइ 50,000 रुपया रिश्वत ॾेई खेसि जान छॾाई आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया मलीर में सोलंकी स्टॉप जे रहवासियुनि घर ते कब्ज़े ऐं पुलिस जे सब इंस्पेक्टर जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था नाज़ शहर खां। जी नाज़ शहर। जी तारा, मां तव्हांखे ॿुधायां त मेमण ॻोठ वेझो सोलंकी स्टॉप जे रहवासियुनि अली शेर डोमकी, नज़र बुगटी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेमण ॻोठ पुलिस जे सब इंस्पेक्टर नसीर अहमद सोलंकी ख़िलाफ़ मलीर प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते दाहींदे मुज़ाहिरीन चयो त सोलंकी स्टॉप जे ॻोठाणे अली शेर डोमकी जे घर ते ज़बरदस्ती कब्ज़े लाइ इब्राहिम ऐं संदसि दोस्तनि पारां मेमण ॻोठ पुलिस जी मदद वरिती वई। मेमण ॻोठ पुलिस जे सब इंस्पेक्टर नसीर अहमद सोलंकी बेगुनाह घर धणी अली शेर पुट सोराब डोमकी खे गिरफ़्तार करे थाणे ते विहारे छॾियो ऐं आज़ादी लाइ जेको आहे 1 लख रुपया रिश्वत घुरी, जंहिं बैदि ॻोठाणे अली शेर पारां 50,000 रिश्वत ॾेई पंहिंजी जेका आहे उहा जान छॾाई आहे। हिननि चयो त बासर कब्ज़ाखोर सोलंकी साहिब ते ग़रीब माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा करे ऐं खेनि ग़लति तरीक़नि सां हिरासत करे रहिया आहिनि। मेमण ॻोठ पुलिस जो सब इंस्पेक्टर नसीर अहमद सोलंकी लैंड माफिया जी मदद करे रहिया आहे। हिननि IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां घुर कई त सब इंस्पेक्टर जेको आहे उन जे ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी जान आजी कराई वञे। जी महिरबानी अव्हां जी नाज़ शहर तफ़सील ॾियण लाइ। टंडो मीरली में औरतुनि पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ऐं 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त पुलिस याकूब खोखर ऐं 10 वरनि जे साजिद खे बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया टंडो मीरली मां औरतुनि पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ऐं 3 ॼणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त पुलिस याकूब खोखर, मुनशाद ऐं 10 वरनि जे साजिद खे बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे। संदन आज़ादी लाइ 50,000 रुपया रिश्वत घुरी रहिया आहिनि। सकरन एरीगेशन अमले पारां पुलिस ऐं रेंजर्स नफ़री साण करे ज़रई ज़मीनूं ख़ाली कराइण ऐं औरतुनि ते तशद्दुद वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त हिते सालनि खां आबाद आहियूं, पर एरीगेशन अमले बिना जवाज़ तंग करे फसल जी भेल करे लखनि रुपयनि जो नुक़सानु कयो आहे। हिन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था सकरन मां न्याज़ चांडियो खां। जी न्याज़ चांडियो। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जो हुकुम न्याज़ चांडियो, अव्हांजो आवाज़ सही न पियो पहुचे, अव्हां सां ॿीहर राब्तो कंदासीं। सकरन मां अव्हांखे ॿुधायूं पिया इरीगेशन अमले पारां पुलिस ऐं रेंजर्स नफ़री साण करे ज़रई ज़मीनूं ख़ाली कराइण ऐं औरतुनि ते तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हिते सालनि खां आबाद आहियूं, पर इरीगेशन अमले बिना जवाज़ तंग करे फसल जी भेल करे लखनि रुपयनि जो नुक़सानु कयो आहे। मामले जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे।
नाज़रीन अवांखे ते ॿुधाइनि दाद लखारी में नारी खे ज़िंदा दफ़नाइण वारे मामले बाद शहज़ादी तौर साम्हूं ईंदड़ नारी संदसि भेण ऐं अमड़ जी DNA टेस्ट लाइ जुज़ा वठी जामशोरो लेबोरेटरी उमाणिया विया। पुलिस मूजिबि शहज़ादी तौर साम्हूं आयल नारी ऐं संदसि भेण बची मंगणहार ऐं अमड़ माई साहिब ख़ातून जा DNA लाइ जुज़ा वठी लेबोरेटरी उमाणिया विया आहिनि। आदम पिताफ़ी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आदम पिताफ़ी, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां थी हिकु हफ़्तो अॻु जेको आहे त अहिड़ा चोबोल जेको हिते साम्हूं आया हुआ जेको नारी खे ज़िंदा दफ़नायो वियो आहे त उन जो जेको आहे त कल्ह गुज़िरियल SSP जेको आहे घोटकी उहो थाणे ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। असां इंक्वायरी में जेको आहे त कंहिं नतीजे ते न आहियूं पहुची सघिया। हाणे DNA करायो वेंदो त छा इहा शहज़ादी वाक़ई इहा शहज़ादी आहे या उन जेके वारिस औरतूं आहिनि उन्हनि जो बि DNA करायो वेंदो। इन जे करे जेको आहे अॼु उन्हनि जेका शहज़ादी तौर पेश साम्हूं थी आहे उहा औरत ऐं हुन जूं जेके वारिस औरतूं उन्हनि खे लमसी जा जामशोरो जेको आहे लेबोरेटरी मोकिलियो वियो आहे जंहिंजो DNA सैंपल वरिता विया आहिनि। जी महिरबानी अवां जी आदम पिताफ़ी तफ़सील ॼाणण लाइ। नाज़रीन सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।